कोहिस्तान जूं ज़मीनूं जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे विकिरो करण वारो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे। DC जामशोरो फरीदुद्दीन मुस्तफ़ा जे फ्रंटमैन ऐं लैंड माफ़िया ग्रुप जे सरबराह गुलाम नबी पालारी जी सरबराहीअ में लैंड माफ़िया ग्रुप जा मेंबर जालसाज़ी ज़रिए नाला मैच कराए असिस्टेंट कमिश्नर थाणोबुला ख़ान, मुख़्तियार कार थाणोबुला ख़ान ऐं जालसाज़ी जे मास्टरमाइंड तपेदार फेरो डावच ऐं ॿियनि तपेदारनि सां मिली खाता तब्दील करे ज़मीन जूं NOCयूं करे विकिरो करण लाइ सरगर्म थी विया आहिनि। मिलियल ॼाण मूजिबि लैंड माफ़िया ग्रुप जे करतूतनि जी ख़बर पवण खां पोइ बिल्डरनि लैंड माफ़िया ग्रुप जे अॻुवाणनि खां NOCयूं ख़रीद करण खां इनकार करण खां पोइ लैंड माफ़िया ग्रुप पंहिंजे इन जालसाज़ी वारे कारोबार में कुझु दीवाननि खे शामिलु करे खेनि ज़मीन जे विकिरो करण लाइ NOCयूं ॾिनियूं आहिनि त NOCयुनि जे विकिरे ते 10% कमीशन ॾिनी वेंदी। जंहिंखां पोइ दीवान बिरादरी जा कुझु फ़र्द लालच में अची कोहिस्तान जे मक़ाम माण्हुनि जे अबनि ॾाॾनि जी मोर्सियूं ज़मीन जूं जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे ठहियल खातनि जूं NOCयूं विकिरो करण लाइ सरगर्म थी विया आहिनि। दीवान बिरादरी जे इन्हनि फ़र्दनि खे गुज़ारिश कजे थी त इन जालसाज़ी जे अमल खां पासीरा थियनि, न त खेनि आवाम अॻियां पधिरो कयो वेंदो।